असां पैदाइश खां वठी अहिड़े मुक़ाबले में शामिल थी वेंदा आहियूं जंहिंजी असांखे ख़ुदि खे बि ख़बर न पवंदी आहे। असांजो मुआशिरो असांखे हिक रेस में दौड़ाइणु शुरू कंदो आहे ऐं असां हिक ॿिए खे हाराइण जी कोशिशि कंदा रहंदा आहियूं। ऐं जॾहिं असां कंहिंखे हाराईंदा आहियूं त ख़ुशि थी वेंदा आहियूं ऐं जॾहिं असां पाण हारिजी वेंदा आहियूं त पोइ असां मायूस थी वेही रहंदा आहियूं। इन हार जीत वारे समूरे सफ़र खे असां ज़िंदगी चवंदा आहियूं। कॾहिं कॾहिं असां ख़्वाहिशनि जे पोयां एतिरो परे निकिरी वेंदा आहियूं जो असांखां समूरा रिश्ता नाता दूर निकिरी वेंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि जूं ख़्वाहिशूं पूरी कंदे असां एतिरो परे निकिरी वेंदा आहियूं जो मुआशिरे में असांजो असरु रसूख़ एतिरो ख़राबु थी वेंदो आहे जो को असांखे सुठनि लफ़्ज़नि सां यादि ई न आहे कंदो। इहो ई सफ़रु आहे, बसि ॿियो कुझु बि कोन्हे को ज़िंदगीअ में। बसि असां हिक ॿिए जे लाइ को कंहिंजे लाइ पेर कढंदो आहे, को कंहिंखे हाराइण जी कोशिशि कंदो आहे, को कंहिंखां खटण जी कोशिशि कंदो आहे पियो। तव्हां सां बसि ईअं ई अॻिते हलंदा आहियूं। पर जॾहिं माण्हू इन ई पंध खां थकिजी पवंदो आहे त पोइ मायूस थी इहो सोचींदो आहे त काश जेकर हू कुझु अहिड़ो कुझु करे जंहिंसां हुनजे मन खे सुकून पहुचे, जंहिंसां हू दिली तौर ते पुरसुकून ज़िंदगी बसर करे। पोइ अहिड़ी जॻह तलाश कंदो आहे जंहिं जॻह ते हुनखे पंहिंजे लाइ या पंहिंजे सोचण जे लाइ को वक़्तु मिले।